अस्सलाम वालेकुम दोस्तों आओ आया आहियां जो पंहिंजो आर्टिस्ट बिलाल जीअं त अॼु मां जंहिं शख़्सियत सां वेठो आहियां हुनजो नालो आहे सलमान सागर। हिन यार सां अॼु जो रिश्तो न आहे, काफ़ी पुराणे टाइम खां वठी हिन जूं तमामु बहितरीन टेली फिल्मूं हिन ठाहियूं आहिनि। बेगुनाह, पंहिंजनि जा वेरी, विछड़े जो मिलाप। हिन वक़्तु बि हिकु सेट ते वेठा आहियूं, यार वफ़ादार। तमामु सुठो स्क्रिप्ट आहे ऐं सलमान सागर जी हिकिड़ी अहिड़ी ख़ूबी हूंदी आहे, हू पंहिंजो कमु चिकाए चिकाए कंदो आहे। ईअं त मुख़्तलिफ़ ॿियनि डायरेक्टरनि सां कमु कयो आहे, बहरहाल सलमान सागर जो हिकिड़ो कमु करण जो पंहिंजो अंदाज़ आहे। पर हिन यार सां असांजी वरी फिल्मुनि खां हटी करे बि मोहबत आहे। जेतिरो बहितरीनु डायरेक्टर, बहितरीनु अदाकार आहे, ओतिरो बहितरीनु इंसानु आहे। ऐं सो सलमान सागर जे लाइ मां अञा बि मुंहिंजूं नेक ख़्वाहिशूं आहिनि, दुआऊं अलाह कंदो अञा बि अॻिते बहितर कमु ऐं सुठो कमु कंदो। महिरबानी।